साईं तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जॾहिं अॼु सोचियो हुयोसीं त पाण शहीद नाज़िम खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ प्रेस क्लब ते एहतिजाज कंदासीं ऐं सिंध यूथ एक्शन कमेटी उन जी जॾहिं तयारी करे रही हुई त उन वक़्तु हिकु ॿी ख़बर आई त लाड़काना चांडिका मेडिकल कॉलेज में 4थे साल जी शागिर्दियाणी सैयदा नौशीन काज़मी जी ख़ुदकुशी जी ख़बर आई। असां जॾहिं नाइला रिंद जो क़त्लु थियो हुयो ऐं उनखे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो उन्हनि ॾींहंनि में बि असां इहो रड़ियूं कयूं हुयूं, एहतिजाज कयो हुयो त सिंध जे यूनिवर्सिटियुनि ऐं हॉस्टलुनि में मौजूदु जेके तइलीम इदारनि में जेके बगड़ आहिनि, जेके नाजाइज़ ब्लैकमेल कनि था सिंध जे नियाणियुनि खे ऐं उन्हनि जी गैर अख़लाक़ी ट्रैफिक थिए थी, उनखे बंदि कयो वञे। पर उन्हनि ज़माने में नाइला रिंद जे क़त्ल जो सौदो थियो, उनखां पोइ इन ई चांडिका मेडिकल कॉलेज में वरी निमरता जो क़त्लु थियो। नाइला रिंद जो सिंध यूनिवर्सिटी खां पोइ जेको निमरता जो क़त्लु थियो, जंहिंखे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो ऐं उन में राजूणी कई वई। जेकॾहिं निमरता जे खून ते राजूणी न थिए हा ऐं जवाबदारनि खे सख़्तु सज़ाऊं मिलनि हा त अॼु हीउ वाक़ियो पेश न थिए हा। असीं सम्झूं था त हीअ ख़ुदकुशी न आहे, हीअ क़त्लु आहे। असीं मुतालबो था कयूं मोरे जा माण्हू जेके प्रेस क्लब ते एहतिजाज करण आया आहिनि, असीं मुतालबो था कयूं त यूनिवर्सिटी में मौजूदु बगड़नि खे नेकाली ॾिनी वञे। चांडिका मेडिकल यूनिवर्सिटी कॉलेज जी जेका प्रिंसिपल आहे, जेका VC आहे, इनखे फ़ौरन हटायो वञे ऐं हॉस्टल ते मौजूदु जेको अमलो आहे उनखे बि इन जांच में शामिलु कयो वञे। जेकॾहिं इन ख़ुदकुशी खे, इन क़त्ल खे ख़ुदकुशी करार ॾेई ड्रामो करार ॾिनो वियो त पोइ इन हॉस्टलुनि जो घेराव कबो, इन यूनिवर्सिटियुनि जे VCनि जे घरनि जो घेराव कबो, सिंध जे हर MNA, हर MPA ऐं सेनेटर जो घेराव कबो। जेसि ताईं तइलीमी इदारनि मां बगड़नि खे नेकाली नथी ॾिनी वञे, जेसीं ताईं तइलीमी इदारनि में नियाणियुनि जी हिफ़ाज़त नथी कई वञे, ओसी ताईं इहे एहतिजाज रड़ियूं ऐं ज़ुल्म बि जारी रहंदो। असां हाणे बि मुतालबो था कयूं पिया त जेको निमरता जो खून आहे, क़त्लु आहे, उनखे बि खोलियो वञे। नाइला रिंद जा बि क़ातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं हीअ जेका असांजी भेण सैयदा नौशीन शाह जो जेको क़त्लु थियो आहे, जंहिंखे हिननि ख़ुदकुशी करार ॾिनो आहे, असीं चाहियूं था त उन जे क़त्ल जी शिफ़ाफ़ जांच थियणु खपे ऐं उनखे अमले खे जेको आहे उन जांच में शामिलु कयो वञे। सिंध यूथ एक्शन कमेटी हिते वेठी आहे क़ुरान पाक जे खे शहीद कंदड़ भोतार जे गिरफ़्तारी लाइ, फ़हमीदा सियाल जे क़ातिल जे गिरफ़्तारी लाइ, शहीद नाज़िम खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ ऐं जेका असांजी भेण तानिया ख़ासकेरीअ जो क़त्लु थियो आहे, उनजो क़ातिल अॼु बि मुछुनि खे वट ॾेई भोतार घुमे थो पियो, उनजी गिरफ़्तारी जे लाइ असांजो हीउ एहतिजाज, हीउ क्रोध सॼी सिंध में जारी रहंदो। पाण हिन वक़्तु प्रेस क्लब मोरो ते एहतिजाज करे रहिया आहियूं।